नाज़रीन, सेबको अमलदारन पारां मुबैना तो रिश्वत न ॾियण कारण घरां बिजली जा बिल मोकिलण ख़िलाफ़ हुसैनी महल आवासी फ़क़ीर नदीम पंहिंजे घर वारनि सां ऐं साथियुनि सां गॾिजी लाड़काणो प्रेस क्लब ॾाढो एहजाजी मुज़ाहिरो कंदे वस वारनि खां इंसाफ़ जो मुतालबो कयो आहे। वधीक छा चवण आहे फ़क़ीर नदीम जो ॾिसूं था BTV न्यूज़ जे हिन रिपोर्ट में। हुसैनी महल आवासी फ़क़ीर नदीम जी क़यादत में हिन वक़्तु लाड़काणे प्रेस क्लब साम्हूं वापडा जे अहलकारनि जे ख़िलाफ़ जेको आहे सो एहतजाज करे रहिया आहिनि। ही दाहे रहिया आहिनि त सेबको जेके अहलकार आहिनि उहे असांखे ब्लैकमेल था कनि। अचो त हिननि खां पुछूं फ़क़ीर नदीम खां त उहो केरु ब्लैकमेल थो करे ऐं छा हिन जो मसइलो आहे। फ़क़ीर नदीम लांघा थो ॻाल्हायां। जीअं त मूंखां भताखोरी घुरी थी वञे, मां भताखोरी न ॾिनी आहे। मूंखे चयो वियो आहे तूं मीटर हलाईंदे त तोसां ईअं ई कंदासीं, तुंहिंजे मीटर में नाजाइज़ कुंडियूं हणी शमन थो चवे। ठीकु आहे, शमन वापडा वारनि सां गॾु हूंदो आहे। ठीकु आहे, उनजे अमले जी ख़बर न, वापडा वारो ई आहे। ठीकु आहे, वापडा वारो आहे, उनजी बि उते ड्यूटी आहे। उन सां गॾु कुझु चंद माण्हू ॿिया बि आहिनि। ठीकु आहे, लाइनमैन आहे ऐं उन खां अलावा जेको मीटर रीडिंग वारो आहे उहो बि उन्हनि सां मुलविस आहे। ठीकु आहे, मूंखे ब्लैकमेल कयो थो वञे त तूं मीटर हलाईंदे त तोसां असां इहे आज़ार कंदासीं। मां तक़रीबन 2006 खां मुंहिंजो मीटर लॻल आहे ऐं मुंहिंजो इन हिकिड़े ट्रांसफार्म ते मां हिकिड़े जो ई मीटर क्लियर आहे। उन खां अलावा मूंसां नाजाइज़ी कई वई। हिन महीने में सेप्टेम्बर जे महीने में 1158 यूनिट लॻा विया। छा जे हिकिड़े महीने में मुंहिंजे घर जो लोड छा आहे, हिकिड़ो पखो आहे, हिकु वॉशिंग मशीन आहे, न मूंखे AC आहे, न फ्रिज आहे, न पाणी जो मोटर जेको आहे थींदो आहे बिजली वारो उहो बि न आहे। त मां कंहिंखे दांजां, कंहिंखे चवां? हर महीने क्लियर न हूंदो आहे, छो जो असांखे 2 महीने 3 महीने बिल असांखे पाण खे वञिणो पवंदो आहे वठण जे लाइ। उहे बिल मूंखे न ॾेई वेंदा आहिनि। हिननि जो जी मुंहिंजा बिल क्लियर आहिनि, अॼु ॾींहं ताईं बिल क्लियर आहिनि मुंहिंजा। ठीकु आहे, जेको हिन महीने मूंखे नाजाइज़ हिननि मूंसां नाजाइज़ी कई आहे उनजो मूंखे इंसाफ़ खपे। मूंखे इन्हनि जे अमले मां ई शिकायत आहे, छो जो इहे सभु मुलविस आहिनि। मां ग़रीब जो ॿारु कंहिंखे नथो सुञाणियां। ठीकु आहे, बसि मां हिकिड़े ई माण्हू खे शमन खे सुञाणियां थो, जंहिंसां चंद माण्हू गॾु घुमंदा आहिनि। ऐं छो पाड़े वारनि ख़बर न आहे, मीटर रीडिंग वारो ॾिसणु जॾहिं ईंदो आहे, रीडिंग लिखणु ईंदो आहे त न ॾिसंदो हूंदो त हिन में हे गैर क़ानूनी तारूं लॻल आहिनि। काॾे विया उन महिल रीडिंग वारा? या उन खां अलावा लाइनमैन जो कहिड़ो कमु आहे? मुंहिंजे दर ते जॾहिं मीटर लॻल हुयो त उन पटराए करे पोल में हणायो, जेको 1 किलोमीटर ताईं परते आहे। छा इन जे विच में हे चोरी नथा कराए सघनि? जेके सरेआम चोरी कराए हलाए था सघनि त इन जे विच में चोरी नथा कराए सघनि? मां ग़रीब आहियां, मूंसां इंसाफ़ कयो वञे। मूंखे चवनि था तव्हां मीटर न हलायो, मीटर ख़तमु करायो पंहिंजो। ऐं मां काफ़ी चकर वयुमि बि मीटर ख़तमु कराइण जे लाइ, वरी मीटर बि ख़तमु नथा कनि। मां 2006 खां पंहिंजी सरकार खे टैक्स ॾेई रहियो आहियां। हक़ हिलाल करे मां पंहिंजी बिजली हलाए रहियो आहियां। त मूंखे एॾो तंग छो थो कयो वञे? ख़ुदा रा मूंसां इंसाफ़ कयो वञे। हिन जो इहो चवणु आहे त असांजा घर जा यूनिट बि घटि था हलनि, असांजो लोड बि तमामु घटि आहे। पोइ बि ॼाणी वाणी हिन सेप्टेम्बर जे महीने में असांखे 1100 खां वधीक जेके यूनिट ज़ाहिर कया विया आहिनि। 1 किलोमीटर जे मुफ़ासिले ते असांजो घरु आहे जिते असांजो जेको आहे सो मीटर लॻल आहे। उन खां पोइ उन विच में वापडा वारनि छा कयो आहे, कुंडा लॻाया आहिनि, या ॼाणी वाणी असां सां इहो ना कयो आहे। हिननि जेको आहे सो आला अहलकारनि खां इहो मुतालबो कनि था फ़क़ीर नदीम समेत ॿिया जेके आहिनि त आज जेके उहे अहलकार इहो नोटिस वठनि ऐं शमन सां गॾु ॿिया जेके मुलविस सेबको जा अहलकार आहिनि उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई करे असांखे क़ानूनी तरीक़े सां बिजली हलाइण जो मौक़ो ॾिनो वञे। कैमरा टीम BTV सां गॾु जावेद सोलंकी, ब्यूरो चीफ लाड़काणो। For more news and updates, keep watching BTV News First Ultra HD web channel.